या रसूल अल्लाह हाओ करे आशा के ज़ौजियत में कबूल कयो इन जो निकाह मां रब करीम तो सा अर्शे मुअल्ला ते पढ़ी छॾियो जंहिंजो निकाह रसूलुल्लाह सां खुदा जे मर्ज़ी सां हुजे खुदा पाक जो कसम उन ज़ौजियत ता कुर्बान वञा उन अमड़ ता कुर्बान वञा उहा खुद फरमाए थी हाणे मौलवी ॿुधे क़द सतरल्लाह अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70 अल्फ हिजाबन लौ कुशफत वाहिदतुन लहतरकत मा फिस समावात वल अर्द अम्मा आशा सिद्दीका चवंदी आ त मुझे घोट मोहम्मद करीम ते अल्लाह पाक 70,000 पर्दा ढकाया हा उन पर्दन में मुझो महबूब करीम ढक हो अगर 70,000 पर्दन मां हिकड़ो पर्दो मुस्तफा पांजे चेहरे ता हटाए हा तो हुस्न जो ताब दुनिया बर्दाश्त करे कोन सके हा लह तरकत मा फिस समावात वल अर्द हे ज़मीनू हे आसमान हर शय सड़ी वने हा अल्लाह तो चए मुखे दुनिया साड़नी कान्हे मोहम्मद जे कढ लगाइणी आ रब करीम पांजे हबीब के पर्दा ढकाया पर्दन में ढकाए मोकिलियई मुजादा 70,000 पर्दा अम्मड़ आशा थी चवे घणा पर्दा मदीन जा मुसलमान दिल खोले चओ घणा अञा खोले चओ 70,000 पर्दा घणा पर्दा 70,000 पर्दन मां हिकड़ो खुले अञा बाकी हूंदा 69,999 अञा हूंदा 70,000 पर्दन मां हिकड़ो पर्दो खुले त अञा घणा हूंदा 69,999 अञा हूंदा पर हिकड़े पर्दे खुलण सां लह तरकत मा फिस समावात वल अर्द आसमान सड़ी वेंदा ज़मीन सड़ी वेंदियूं समुंड सड़ी वेंदा का शइ न बचंदी रसूलुल्लाह जो हुस्न ताब बर्दाश्त न कंदा रब चयो त मुंहिंजा महबूब तोखे ढके ढके मोकिलिया जे तुंहिंजो दीदार बि कनि तुंहिंजे सुन्नतुनि ते बि हलनि तोसां जन्नत में गॾु बि वञनि मुझा महबूब मुखे जहान साड़णो कोने मुखे जहान के हलाइणो आ जहान के आबाद रखणो आ तोखे पर्दन में ढके तो मोकिलिया अल्लाह ताला फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूला इहो तमा थोरो कयो थमा जो रब करीम तो फरमाए तो जे जिन्स में नबी मोकिलियो थमा अदा जे करे मुंहिंजो नबी असां जे जिन्स में न अचे हा केर असां के निकाह सेखारे हा केर के हलाल सेखारे हा केर असां के हराम सेखारे हा केर असां के साजे हथ सां खाइण सेखारे हा केर असां के नमाज पढ़ी सेखारे हा अल्लाह चवंदो अक़ीमुस सलात नमाज पढ़ो अलहम्द खां वन्नास ताईं क़ुरान में नमाज जी तरतीब कान्हे अल्लाह ताला के अर्ज़ कयो से मौला तू त चवी तो नमाज पढ़ो कुरान में त लिखी कान थी रब तो जे कुरान में लिखा या न लिखा हुकुम आ नमाज पढ़ो कीअं पढ़ो अल्लाह तो चवे जी मुझो मोहम्मद करीम पढ़े तीअं पढ़ो महबूब कनन ते हथ खड़े या नियत थी वई महबूब बाहूं बधी बीहे यो महबूब जी सुन्नत थी वई हबीब क़याम फरमाए हो क़याम थियो महबूब रुकू फरमाए हो रुकू थियो महबूब सजदो करे हो सजदो थियो हबीब वेही रहे नबी पाक जी अतहियात जी कैफियत आ अल्लाह ताला फरमाए तो त मुझे महबूब जो अदाऊं मुझी नमाज आ मुस्तफा जू अदाऊं छा चो मुस्तफा जू अदाऊं वेहण उथण मुझे हबीब जो सजदो कर या खुदा जी नमाज आ साईं खुद फरमाइन था सल्लू कमा रअयतुमूनी नमाज इए पढ़ो जी मां मोहम्मद के ॾिसंदा आहियो सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मुझा दोस्तों अज़ीज़ो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक असां जे जिन्स में मोकिले थोरो पे सुभान अल्लाह मुला तो चवे थोरो मोरो कोने हुयो ई असां जहिड़ो अफसोस बेगुणा सिंधी में छा चइबो आहे बेगुणो बेगुणा यो गुण सोहणे जो याद कोन आयो जो महबूब तोखे दीदार करायो ऐं तुंहिंजो मान मर्तबो वधाई सुबह जो पंहिंजी सुहारी ॾिसंदो आहियां मुंहुं ॾिसंदो आहियां चवंदो आहियां सुभान अल्लाह ठाहां थो सुभान अल्लाह
ऐं तुंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो आहे अशरफुल मखलूक वलक़द करमना बनी आदम। तुंहिंजी इज़त कंहिंजे करे थी? चओ मुस्तफ़ा जे सदके। जंहिंजे करे तुंहिंजी इज़त, जंहिंजे करे माण्हू तुंहिंजा हथ चुमनि, जंहिंजे करे तोखे आलिम सगोरो सम्झनि, जंहिंजे करे तोखे मुसल्ले ते बीहारनि, जंहिंजे करे तोखे मथे कुर्सी ते विहारनि, तूं वरी चवीं त मूं जहिड़ो आहे। ईअं त न चओ, हीअं चवीं हा जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी हुज्जत हो त कुन्हल सामूं कमीनीअ के ही असुल आरिय जाम जे पल आऊं पेई हू जा पाइन पेरनि में तह जुतीअ ना जेही हाणे विसारे वेही तन के चिन खे आऊं कीअं रहा। नबी साईं जहिड़ो तूं कीअं थींदे? सवाल ई नथो पैदा थिए। मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम खे ख़ुदा तबारक व तआला पर्दे में मोकिलियो आहे। मुंहिंजे हबीब करीम जी बशरियत बि मुस्तफ़ा ते पर्दो आहे। चओ सुभान अल्लाह। असां नबी पाक अलैहिस्सलाम जे बशरियत जो कॾहिं इनकार कयो आहे? बदीन में माशाअल्लाह उलमाए अहले सुन्नत हूंदा। बेशक माशाअल्लाह तव्हांजो बदीन त कंहिं हिसाब सां वॾो आलिमनि जो मर्कज़ थी रहियो आहे। अवांजे इलाइक़े जो मशहूर हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद सईद साहब गोपाम साहब वॾो आलिम हो। बदीन खे इहो बि शर्फ़ नसीब आहे जो सॼी सिंध जे वलीअनि जो सुल्तान तव्हांजे पाड़े में आहे, हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा। चओ न सुभान अल्लाह। इहो बदीन ज़िले खे फ़ख्र हासिल आहे। मुंहिंजा दोस्त हिन सरज़मीन तां हज़रत गौसल आलमीन गौस बहावल हक़ मुल्तानी ख़लीफ़नि खे हुकुम को तव्हां बि घोड़नि तां लहो। बुज़ुर्ग पंहिंजे पेरनि मुबारकनि मां जुती मुबारक लाथी। ख़लीफ़नि खे हुकुम को तव्हां बि जुती लाहियो। पाण प्यादल हलंदा 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 अॻिते वञी चढ़िया। मुरीदनि पुछो क़िबला न क़ब्रिस्तान आहे न मस्जिद आहे, छाजे करे तव्हां हिते जुती लाथी आहे? पहिरें प्यादा हलिया हो। अल्लाह जो वली गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ओ दा तव्हां खे ख़बर कान्हे अॼु खां 250 साल बाद हिन सरज़मीन ते सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मा पैदा थींदो। उन्हीअ जे अदब जे करे मूं जुती लाथी आहे। शाह साहब चवंदो आहे भली जायूं मायरूं सजियूं सालिहनि माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि बाक़ी ॿियनि वेचारनि त ओ जागा अजाया कया। त अर्ज़ पे कयूं त अहले सुन्नत वल जमा जे कहीं बि आलिम रसूलुल्लाह जे बशरियत जो इनकार तव्हां बि न कयो। चओ इनकार ॾाढे जो इनकार। हिकिड़ी ॻाल्हि जो इनकार आहे। कहिड़ी? बशरियत जो इनकार कोन्हे। असां जहिड़ो बशर चवण जो इनकार। छा जो इनकार आहे बाबा? ॾाढे चओ, ज़ोर सां चओ। तक़वियतुल ईमान में लिखियो पियो आहे मौलवी इस्माइल दहलवी जेको अहले हदीसनि जो आलिम आहे, अहले हदीसनि जो, ऐं देवबंदी बि हुनखे मञीदा आहिनि। उन्हीं पंहिंजे तक़वियतुल ईमान में लिखियो आहे त बनी आदम के होने की वजह से अगर हमने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अपना भाई कह दिया तो कौन सा खिलाफे नस कह दिया। माना नबी करीम भी बनी आदम असी भी बनी आदम हो। बनी आदम हुजण जे करे असां नबी के पंहिंजो भाउ चयोसीं त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वियो। वध में वध एतिरो चवंदासीं त हू वॾो भाउ आहे, असीं नंढा भाइर आहियूं। ओ बदीन जा मुसलमानो, मां तव्हां खां पुछां थो त रसूलुल्लाह असां जहिड़ो आहे या असांजो सरदार आहे? ज़ोर सां चओ, ज़ोर सां चओ। असां जहिड़ो त न आहे न साईं। फ़क़त बशरी दा हिस बोला सिरे की बोली। सुभान अल्लाह। अलाए सम्झंदा ओलाड़ वारा अलाए कोन। फ़क़त बशरी दा हिस ओला जिवें क़ुरान ते चोला मता अख विच पवई फुला
पटा पड़वाल क्या पुछ दई मुहम्मद मुस्तफा सोहने दी हकीकत हाल क्या पुछ दई। इथा ही अब्द सदवे दे उथा रब नाल मिलवे दे दिमागे को चक्कर दे दे ये उल्टी चाल क्या पुछ दई मुहम्मद मुस्तफा सोहने दी हकीकत हाल क्या पुछ दई। मुल्ला कलमो चो भरियो थी पिणे तो खां भलो आ चओ न ला इलाहा इल्लल्लाह अबो रसूलुल्लाह तो जड़ो कोने पिणे तो खां भलो आ भले ते भर न पाण जड़ो नबी पाण जड़े ते चौथो कलमो भरे पिणे ते भर न नबी ते कलमो न भर जेको रसूलुल्लाह के पाण जड़ो चवे खुदा जो कसम आ उन जो नबी करीम जे नबूवत ते ईमान कोने को मुके साबित करे ने कदे सिद्दीक चयो होजे कदे हजरत अमीर उमर चयो होजे कदे हजरत उस्मान गनी चयो होजे कदे हजरत अली मुर्तजा चयो होजे पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी चयो होजे कदे ख्वाजा मोहम्मद जमा लवारी वारे चयो होजे कदे अब्दुल लतीफ भेटाई घोट चयो होजे कदे कलंदर शहबाज चयो होजे कदे सिंध जे सरताज हजरत रोजे घणी रहबरा पीर से मोहम्मद राशिद चयो होजे को साबित करे ॾेखारे कई भी अदब वारे कोन चयो आ जेका भी अदब वारी जमात आ सब चवंदी आ त मोहम्मद बेमिसाल आ। तव्हांजो कहिड़ो अक़ीदो असां जहिड़ो आ बेमिसाल आ जरा बुलंद आवाज़ असां जहिड़ो बेमिसाल खाईंदो हो पीअंदो हो ठीकु आहे शादियूं कंदो हो हाओ अबो हुयुसि हाओ अमड़ हुई हाओ पोइ असां जहिड़ो न आहे आओ त मां तोखे पुछी ॾियां खुदा पाक जो कसम मुझे बाबे महबूब मोहम्मद करीम जे बाबे हजरत अब्दुल्लाह जी गाल चो सुभान अल्लाह ये अब्बे अम्मा जी गाल तो बुद्ध भला हजरत अब्दुल्लाह मक्के शरीफ में खुदा पाक जो कसम उन जड़ो दुनिया में जो हसीन होयो ही कौन अल्लामा अब्दुल बाकी जुर्कानी अल्लामा अहमद कस्तलानी शारह बुखारी हजरत अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस देहलवी इन बुजुर्गन पांजे पांजे किताबन में लिखियो आ त खुदा जो कसम हजरत अल्लाह जरी मक्के जे बाजार मां लगंदो हो त पोढ़ा जवान औरतूं मर्द नंढा वड्डा उथी भी ॾिसंदा त वाह जो जवान वञे थो एडो हसीन हो उनजे हुस्ने जमाल जी हद हुई जो दुनिया जूं अखियूं खॼी वेंदियूं हो बाजार वारा कारोबार फिटो करे छॾींदा हा नंढा दुकान बंदि करे ॾींदा हा जेसी ते हजरत अब्दुल्लाह ते नज़र पवंदी बीठा बीठा ॾिसंदा हा अहिड़ो सरापा हुस्नो जमाल हो जो हजरत अब्दुल्लाह जहिड़ो पूरे मक्के में हसीन हुयो ई कोन। अब कीमती सोन हमेशा के सुठी दबली में रखबो आ मोहम्मद अरबी जो नूर भी अल्लाह ताला एड़े में रखियो जेको सॼे जहान जे बाबन खां भलो बाबो तबक़ात इब्न साद मशहूर मौजूद सीरत जो किताब आ पुराणो आ 3 सदी जो 3 सदी ही आहे 15वीं सदी 15 में 300 साल कट घणा बचा 1200 साल अगे जो बुजुर्ग आ फितने जे ज़माने खां अगे आ उन हिकिड़ो वाक़ियो लिखियो आ चवे तो हजरत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के जे शहर मां नौजवान आ गैर शादीशुदा अचे पियो माड़ीअ जे मथा क़ौमी सरदार जी न्याणी वेठी आ हजरत अब्दुल्लाह ते नज़र पई पंहिंजी बानी खे चई नौजवान खे सॾे हजरत अब्दुल्लाह मथे चढ़ी आयो छो त ॻोठ जी ॻाल्हि ही उहा औरत मुअज़्ज़ज़ खानदान जी ही क़ौमियत जी ही पंहिंजे पाड़े जी हुई सॾु थियो हला छो थी सॾे को कमकार हुजे जमल औरत साम्हूं आई त हजरत अब्दुल्लाह खे चई सोना अब्दुल्लाह तोखे ख़बर आहे त मां बाबे खे अकेली थी वियो आहियां बाबे के पुट भी कोने पूरे मक्के जो कौमी सरदार मुझो बाबो आ दुकान असांजा खूह असांजा बाग असांजा जमीनूं असांजूं बाजार असांजी पूरो मक्को असांजो कि हा मूंखे ख़बर आ कि तोखे इहा भी ख़बर आ त मुंहिंजी शादी कान्हे हजरत अब्दुल्ला चयो हा मूंखे इहा भी ख़बर आ कि मूंखे तुंहिंजी भी ख़बर आ त तुंहिंजी भी शादी कान्हे कि ॻाल्हि कर मतलब जी
कि मुसा शादी कर तो सॼो मको तुझे हवाले करे छॾियां। हजरत अब्दुल्ला सोचो हेड़ो रिश्तो मिले तो जेकर शादी कयां, पर वरी फौरन दिल में ख्याल आयो त न मुंहिंजो बाइज्जत बाबो वेठो आहे, उन्हीं खां पुछां। औरत खे चई मुंहिंजी दिल चवे थी मां शादी कंदुसि, पर मूंखे मोहलत ॾे, 2-3 ॾिहाड़ा मां बाबे खां हाउ कराए अचां, पोइ तोसां शादी कंदुसि। हजरत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि आयो, ओ बाबा मूंखे शादी कराए। हजरत अब्दुल मुत्तलिब सही फरमायो, हाओ बाबा शादी कराया तो। बाबा कराई त तो, पर जेका मुझे पसंद जी आ उन सां शादी कराए। बाबा वा केड़ी औरत आ, के फलाणे कौमी सरदार जी न्याणी आ, उन मुखे सते दावत ॾिनी आ। हजरत अब्दुल मुत्तलिब चए तो न बाबा न, उन सां तुंहिंजी शादी कान थींदी। 4 ॾिहाड़ा अॻु में मूं तुंहिंजो रिश्तो तय करे छॾियो आ। बाबा कंहिंसां तय कयो थी? चई वहब जी न्याणी आ, उन जो नालो आ हजरत आमिना। छा नालो? हजरत आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा। उन सां मूं तुंहिंजो मंगणो भी लिखे छॾियो आ, रुगो रस्म पूरी करणी आ। इन क़ौमी सरदार जे धीउ सां शादी कान थींदी, तुंहिंजी थींदी त हजरत आमिना सां थींदी। आखिर मुहम्मद अरबी जो बाबो हो, इए अॼोके पुट वांगुरु कोन चई बाबा नथो शादी कराई त चढ़ाए तो थंबे ते, फलाणी न ॾिनई त पोइ पिया तो वौणनि वारी दवा। अहिड़ा खोड़ केस पढ़ूं पिया। अल्लाह से असांजे नौजवाननि खे हिदायत करे चओ आमीन। मुंहिंजा अदा ओ नौजवान, तुंहिंजा वालिदैन, तुंहिंजा वॾा इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थी वी। हजरत अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ हजरत अब्दुल मुत्तलिब सोचो त पुट आ, नौजवान आ, शादी शादी पियो चवे, हाणे देर न कया, जल्दी शादी कराया। हिकिड़े हफ़्ते जे अंदर शादी थी वई। अम्मा आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा हजरत अब्दुल्ला जे निकाह में अची वई। 4 रातियूं ॿियूं बि गुज़री वियूं। 4 रातनि गुज़रण खां बाद में हजरत अब्दुल मुत्तलिब सॾे अब्दुल्ला के जो अब्दुल्ला के जी बाबा मुझी दिल खुश आ, मुझो चवण कई आमिना सां शादी कई, पर मके में जवान 3-3 4-4 शादियूं कंदा हर। जेकॾहिं हाणे तू उन्हीं औरत सां शादी करी त मुझी तोखे मोकला, मुझी भी दिल खुश, तू भी वञी खुश कर। बाबा मोकला? बाबा हा वञी वञ। हजरत अब्दुल्ला हजरत आमिना जी शादी का 4थे ॾिहाड़े सिधो उन्हीं माईअ जे दर ते पहुतो, कड़ो वञी खटकाई। माई पुछो मन बिल बाब, केरा दर ते? अब्दुल्ला लही आई। जीअं जो लही आई, मुंहिंजा दोस्तो अल्लामा ज़रकानी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ, तबक़ात इब्न साद वारे लिखियो आ, हजरत अब्दुल्ला के ॾिसी मथे खां पेरनि ॾे निहारियईं, पेरनि खां मथे ॾे निहारियईं, वरी मथे खां पेरनि ॾे निहारियईं, बार बार निहारे पई। हाणे पुछे थी अब्दुल्ला सच ॿुधाइजां, उन्हीं ॾिहाड़े मूंखां मोकिलाए वए, पोइ का शादी त कान कई थी? हजरत अब्दुल्ला जो शादी करी या न करी कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि, मुंहिंजी त आमिना सां शादी थी वई आहे, 4 ॾिहाड़ा थिया आहिनि। माई थी चए हाओ मां बि सम्झी वियसि, हाणे मां तो सां शादी कान कंदसि। काल सॾ पे कयई, दावतूं पे ॾिनई, न्यापा पे मोकिलियई, मको पे ॾिनई, बाग पे ॾिनई, अॼु आऊं हली आयो आहियां, छो थी इनकार करी? माई जवाब ॾिनो, रअई तो फी जबीनिका नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ अब्दुल्ला उन्हीं ॾिहाड़े मूं तुंहिंजे पेशानी में मुहम्मद रसूलुल्लाह जो नूर ॾिठो हो। मुंहिंजी तमन्ना ही त मां मुहम्मद जी अम्मा बणिजां, पर मुंहिंजो भाग कोन थियो, मुहम्मदी नूर त आमिना ॾे हलियो वियो।
जेकॾहिं मूंसां शादी करणी हा त मां मोहम्मद जी अमड़ बणजी पवां हा, पर मुंहिंजो भाग कोन थियो। अब्दुल्लाह माल पे ॾिना मां, ज़मीनूं पे ॾिनियूं मां, सिर्फ़ इन्हीअ जे करे त या सआदत मूंखे मिली पवे त मां बि मोहम्मद करीम जी अमड़ बणजी वञा, पर मुंहिंजे क़िस्मत में या ॻाल्हि लिखल कान ही। इहो भाग थियो हज़रत अमड़ आमना जो। सभई जो सुभान अल्लाह। अदा रसूलुल्लाह के बाबो आए, चो रसूलुल्लाह के बाबो ॾाढे जो बाबो जोर सां जो बाबो। मोली का फिर तुम्हारे बाबे जड़ो आ, तुझे बाबे के कह दावत नहीं तो मोली साहब हली आ तो के परणायो चंड्रो जमंदो जो पंहिंजे नबी साहब सर जी दावा कंदो। अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह अकबर कबीरा। खुदा जो कसम आ, असांजा अबो अम्मा रसूलुल्लाह जे अबे अम्मा था कुर्बान। मुंहिंजा न बल्कि सॼे जहान जा पूरी कायनात मोमिन मुसलमान जा वालिदैन रसूलुल्लाह जे अबे अम्मा ता कुर्बान कजन। न मुस्तफ़ा जे अबे जहिड़ो कंहिंजो अबो आ, न मुस्तफ़ा जे अम्मा जहिड़ी कंहिंजी अम्मड़ा। हाणे बाबे जी बि ॻाल्हि ॿुधई, वरी अम्मा जी बि ॻाल्हि ॿुध, छो त तव्हां छा मौज़ू रखियो आहे साईं? जशन रहमतन लिल आलमीन। त हाणे जशन जूं ॻाल्हियूं थियनि या न थियनि बाबा? महबूब जे जशन जी ॻाल्हि थिए या न? जशन महबूब जो आहे, मुस्तफ़ा जो मीलाद। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल। तो रबीउल अव्वल खां आगे जश्न मनाए छॾियो। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल, सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे। सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे। मना रहे थे, जोरों से मना रहे थे नहीं। तहां अज वरी अजो की गाल क्यों? निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल, सिवाय इब्लीस के जहां में, सिवाय इब्लीस के बदी में सभी तो खुशियां मना रहे हैं। सिवाय इब्लीस के बदी में सभी तो खुशियां मना रहे हैं। खुशी मनायो था या न? खुशी है या ना है? छो न खुशी थी जो अल्लाह पाक असां के महबूब पंहिंजो ॾिनो आ, जंहिंजो ज़िक्र ख़ैर खुदा जो कसम बाइस रहमत आ। जिथे रसूलुल्लाह जो ज़िक्र थींदो आ तते खुदा जे रहमत जी मींहुं वसंदो आ। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हमें हबीब करीम जे बाबे जी गाल ॿुधाई। हाणे ॿुध मुंहिंजे मोहम्मद करीम जे अमड़ जी। अमड़ आमना चवंदी आहे खुदा जो कसम आ, मुस्तफ़ा करीम जे बाबे सां अब्दुल्ला सां मुंहिंजो निकाह थियो। रात जो असां पंहिंजे घर आयासूं ऐं रातो रात मां मोहम्मद जी अमड़ बणी आहियां। मुस्तफ़ा जी यानी नबी पाक मुंहिंजे पेट में हमल जी सूरत में आया। अमड़ आमना थी चवे सागो मक्को, सागो शहर, सागी ऐं आमना जिथे भी अगे हलंदी हुयसि कुछ भी महसूस को न थींदो हो। पर महबूब जे वालिद सां निकाह खां पोइ नबी करीम जे बाद ज़ात बाबरकात जे हमल जी सूरत में पेट में अचण खां बाद में सुबह जो मां मके पाक में जंहिं बि जाइ तां लॻां पई
जेकॾहिं कंहिं पत्थर जे मथां पेर अची पियो वञे त पत्थर मेड़ थी पियो वञे ऐं पत्थर मां आवाज़ पियो अचे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या नबी अल्लाह। फरमाए थी कि वण जे हेठां मुंहिंजो गुज़र थियो आहे, उन वण जे हेठां जो आउं गुज़री आहियां त वण जूं टारियूं झुकी झुकी मूंखे सलाम पियूं कनि, ओ मुहम्मद जी अम्मा तोखे मुबारक हुजे। हुज़ूर जी अम्मा थी फरमाए मां हिकिड़े खूह तां पाणी भरींदी हुयसि, बाबे जे घर हुयसि त बि पाणी भरींदी हुयसि, पर रसूलुल्लाह जी अमड़ बणी हा सुबुह जो दिला खणी कुरैशियुनि जे औरतुनि सां जॾहिं खूह ते पहुतसि, अञा दिला रखी डोल लाहिण जी कोशिश कयमि, बाल्टी लाहिण जी कोशिश कयमि त पाणी कढां, चवे थी ख़ुदा पाक जो कसम आहे सेकंड बि कोन गुज़रियो, समूरे खूह जो पाणी दधका ॾेई मथे निकिरी आयो। उन पाणीअ मां आवाज़ पियो अचे, ओ मुहम्मद करीम जी अम्मड़ तोखे मुबारक हुजे जो तो मुस्तफ़ा जी अम्मा बणी आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सारी दुनिया जो त रसूल आहे, पर असां खूहनि जो बि रसूल आहे। सभई तो सुभान अल्लाह। सच ॿुधायो, ठरो था डरो था? छा में था ठरो? सर्दीअ में नबी जे ज़िक्र में? सर्दी भी ठारी थी हूंदी, पर मुंहिंजा दोस्त अॼु नबी जे ज़िक्र में ठरो। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमर साण फरमाए थी, मां दिला भरे निकतसि, अञा मुंहिंजूं साहेड़ियूं बीठियूं हुयूं, उन्हनि पाणी कोन भरियो त वरी खूह जो पाणी लही वियो। आउं पंहिंजा दिला खणी ॿ टे कदम अॻिते हलिया, वठी माइन सॾ कया, ओ आमना, ओ अदी आमना, ओ भेण आमना, अदी बीह त सही, मोटी ता। छो मोटी अचां? ओ अम्मा तुंहिंजे सदके असां बि पाणी भरियूं। हज़रत अम्मा आमना फरमाए थी, मां जीअं जो वरी वापसि आई आहियां त साॻो खूह जो पाणी ॿाहिरि निकिरी आयो आहे। या रसूल अल्लाह, दस्तगीर रहमतुल्लाह अलैह। दोस्तों अदीलो मुसलमान भाइरो, औरतुन भी पानी भरियो, अम्मड़ आमना भी पानी भरियो। अम्मड़ आमना फरमाईंदी आ, पाणीअ जा दिला खणी मथे ते रवानी थी आहियां, चंद कदम हली आहियां त मूंखे मथे ते बार महसूस ई कोन पियो थिए। अब मथे ते टोपी आहे त सब महसूस थींदो आहे, पटको आहे त महसूस थिए थो, ईअं न साईं? हेतिरो सारो दिलो जंहिंमें 4 किलो वज़न पाणीअ जो, उहो मथे ते पियो। अमड़ पई चए मूंखे वज़न ई कोन पियो थिए, मूंखे शक थी पियो किरी पियो अलाए छा। हथ जो हणा त दिलो त पियो आहे, भला पाणी कोन्हे छा? वरी मथां हथ हणा, पाणी आहे, पाणी बि आहे, बीह रहियसि, फिक्र थी पियो, दिलो भी आहे, पानी भी आहे, वज़न छो नथो थिए? फनूदिय मिन समाए, आसमान मां आवाज आयो, ओ मुहम्मद करीम जी अम्मा घबराए न, दिलो भी आहे, पानी भी आहे, वज़न भी आहे, तुझे मथे ते भी रखियल आहे, पर तोखे वज़न इन्हीअ जे करे महसूस कोन थो थिए जो हज़रत जिब्रील तोखे पर ॾयूं दिलो खणायूं थो हले पियो। ज़ाहिर में तुझो मथो आ, पर हकीकत में जिब्रील जे पर मुबारक जे मथा दिलो रखियो आ। त जिब्रील तो चवे त मां बि मुहम्मद करीम जे अमड़ जी खिदमत कयां, ओहो मुहम्मद अरबी जेको कायनात जो सच्चो रसूल आ। अदा असां जहिड़ो आहे? खुदा जे वास्ते सच ॿुधाए, मां तुझे खिदमत में रुगो इहो तकाबुल पेश कंदो थो हलां। तकाबुल जे ज़रिए तूं पाण पंहिंजी फतवा ॾिजां, जेको चवे थो असां जहिड़ो आहे उहो ग़लति थो चवे पियो। असीं उन भाउ खे मशवरो ॾींदासूं त महिरबानी कर, भुली भुली भाण आई, उहा बि भुली न चइबी आहे। हेतिरा ॾहाड़ा जे तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि न वेठी आहे, अॼु खणी तौबा कर मुस्तफ़ा जी दामन में, अॼु त तुंहिंजा मुंहिंजा बेड़ा पार थी।
हबीब अल्लाह। नबी पाक जी अम्मा थी चवे मुस्तफ़ा करीम जे हमल वारी सूरत हुजण खे हिकु महीनो गुज़री वियो आहे। पूरे महीने गुज़रण खां बाद में मां पंहिंजे बिस्तरे ते सुती पई आहियां, ख्वाब पई रहां, हिकिड़ो नूरानी चेहरे वारो शख़्स आयो आहे, मुंहिंजे मथां बीही पियो चवे अम्मड़ आमना तोखे मुबारक हुजे जो तूं मुहम्मद जी अम्मड़ बणिजी वई आहीं। वो नूरानी शख़्स खे चयो सही तूं केरु आहे? हल्ला तारिफनी कांती सुना सही मूं तव्हांखे ॾिठो ई कोन्हे तव्हीं अलाए केरु आहियो। उन नूरानी चेहरे वारे जवान ॿुधायो त मुंहिंजो नालो आहे आदम सफ़ीउल्लाह। आदम साईं आदम जेको ख़ुदा जो मस्जूदुल मलाइकत हो, जेके ख़ुदा मलाइकनि खां सजदो करायो हो, इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा, अल्लाह पाक जामा लख सवा नबी पैदा फरमाया, उहो आदम, हा हा उहो आदम है। साईं बे ख़बर तू कीअं मुबारक ॼणायो आहे? आदम अलैहिस्सलाम तो चयो प्यारी अम्मड़ आमना इन तुंहिंजे प्यारे मुहम्मद करीम जो मां आदम ते भी थोरो आ, मां उहो थोरो लाहे तो कोन थो सघां पर ॻाइण आयो आहियां। इहो कुछ टाइम मूं में भी मौजूद हो। अॼु मुंहिंजी दिल थी चवे त मुहम्मद करीम जी अम्मड़ खे मुबारक ॾियां जो तूं मुहम्मद जी अम्मड़ बणिजी वई आहीं। जमल हज़रत अम्मड़ आमना ॿुधो त मुते आदम तो चवे थोरो आहे त पुछे थी साईं तोते वरी थोरो कोन, जेको ॼाओ ई कोन्हे आयो ई कोन्हे हाणे अचण वारो आहे उहो तोते थोरो कीअं करे वियो? आदम तो चए ॿुध त तोखे ॿुधायां भला ला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन। ओ आदम जन्नत में रह पर हिन वण जे वेझो न वञा, जेको वण ई सो खा पर ही वण न खाइजा। वो तव्हांजो किस्सो ॿुधल आहे, मोहम्मद दाणो खाई विधो, अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वारो मूंखे जन्नत मां कढियो। जंहिंमहिल जन्नत मां निकितुसि तंहिंमहिल अल्लाह पाक मूंखां जन्नत जो लिबास भी खसे वरितो, जेको जन्नत जा कपिड़ा हा उहे भी मुंहिंजा अल्लाह लाहे वरिता। आदम तो चवे मूंखे ॾाढो शर्म थियो, मां अल्लाह पाक जल जलालुहु मन वारो जो प्यारो नबी कॾहिं त मूंखे मलाइकनि खां सॾा पियो कराए, कॾहिं त कपिड़ा लाहे ॿाहिरि थो कढे। मां जन्नत जे वणनि खे अर्ज़ु कयो ओ जन्नत जा दरख़्त ओ वण ओ मूंखे पन जो त मां पंहिंजी उघड़ ढकियां। सभिनी पननि चयो असांखे खुटी थोरो कयो आहे, अलाह तोखे जन्नत मां कढियो आहे, असीं तोखे पन ॾियूं, अलाह असां ते बि कावड़िजे, असांखे बि जन्नत मां कोन ॾींदासीं। आदम तो चए कहीं वण मूंखे पन न ॾिना। उगाड़ो उगाड़ो थी ॿाहिरि निकितुसि, जॾहिं जन्नत जे दर ते आयुसि इंजीर जो वण बीठो हो। उन इंजीर जे वण खे मुंहिंजो दिलि में चई त ॾिसां। ॿियनि त सभिनी जवाबु ॾिनो। आदम तुंहिंजे इंजीर चई जी साईं, पन ॾींदे उघड़ ढकियां। इंजीर चयो जेतिरा खपनि तेतिरा पटे वई, खपनि सभु। आदम अलैहिस्सलाम फरमाए तो मां उन जा पन इस्तेमाल कया, अल्लाह कावड़जी पियो। इंजीर तू कहिड़े बाग जी मूरी आहे जो ॿियनि पननि ॾिना तो छो ॾिना? ख़ुदा खे ख़बर आहे अनाए बदीन वारा मुसलमानो, जरा ज़ोर सां चओ, ज़ोर सां ख़ुदा खे ख़बर आहे, ख़ुदा आलमुल ग़ैब आहे। वो पुछे छो इन जे करे तो पुछे त अल्लाह ताला फरमाए पन ॾिना मां कावड़ जाए तोखां तू जवाब ॾे त हदीस ठहे त आलिम बयान कनि त बदीन वारा ठरनि, बुध नहीं ठरन। खुदा खबर जे हुदे पुछे तो ओ इंजीर छो पन ॾिनई? ओ मुंहिंजा मौला मूं आदम खे पन ॾिनो ई कोन्हे। रब तो चए हिकिड़ी चोरी, ॿी वरी सीना ज़ोरी, हिकिड़ा पन ॾिना अथई, ॿियो वरी कूड़ थो हणी, पन अञा आदम वटि पिया हन। ओ मुंहिंजा मौला मूं पन कोन ॾिना, भला कंहिंखे ॾिना थी? रायतु फी जबीनिही नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां त आदम जे पेशानीअ में मुहम्मद जो नूर चमकंदे ॾिठो हो। मुंहिंजा मौला मूं आदम खे कोन ॾिना, इहे पन मां रसूलुल्लाह जे नूर खे ॾिना।
जॾहिं इंजीर इहा ॻाल्हि कई त अलाह खे अदा हुनजी वणी वई। अलाह तो चवे वत्तीन। अब सूरत वत्तीन आहे क़ुरान में, इन जी माना ॿुधो। अल्लाह ताला तो चवे वत्तीन, ओ इंजीर तो मुंहिंजे मुहम्मद जी अज़मत खे सुञातो आई त मुंहिंजो पैदा कयलो वण, पर मां तुंहिंजो कसम थो खणा ताईं कुरान हूंदो, अंजीर तुंहिंजो शान हूंदो, जेसी ताईं कुरान हूंदो, अंजीर तुंहिंजो कसम मौजूद हूंदो, दुनिया खे ख़बर पवंदी त जेको रसूलुल्लाह खे सुञाणंदो आहे अल्लाह उन जी इज़त कंदो आहे। हज़रत आदम तो चवे मां ज़मीन ते लही आयुसि, 350 साल दुआ कयमि, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। ओ मुंहिंजा मौला, मूं पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो आहे, मूंखे माफ़ फरमा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे उदऊनी अस्तजिब लकुम, ऐं मुंहिंजा बाना मूंखे सॼो त मां तव्हांजी दुआ क़बूल कयां, वाइदो बि करे तो सॼो त दुआ क़बूल कयां, पर 350 साल आदम जी ॿुधे थो पर क़बूल कोन थो करे। ॿुधाई आहे कान? ॾाढे ॻाल्हायो, ॿुधाई आहे न, ज़ोर सां ॿुधाई आहे न, क़बूल छो थो करे? अल्लाह पाक जल जलालु मन वारो जो नबी पहिरियां ज़मीन ते लथो, उहा सरज़मीन अथव सेलून जी। कहिड़ी ज़मीन बाबा? ॾाढे ॻाल्हायो। ये खणी समझो तो सैलून जी ज़मीन के पहिरियों शर्फ हासिल आहे, जिथे अल्लाह जे पहिरे इंसान आदम अल्लाह जे नबी जा कदम लगा। उन सैलून में हिकिड़ो पहाड़ आहे, उन पहाड़ जे मथां लथो आहे, उन पहाड़ में जीअं जो जन्नत खां मथे लथो त आदम अलैहिस्सलाम जो हिकिड़ो पेर उन टेबल खां वॾो आहे, ऐं उहे निशान अॼु बि ठहिया पिया आहिनि। इएं पत्थर में पेर लही वियो जीअं अटे में लहंदो आहे। मुंहिंजा घणा गज़? हिकिड़े गज़ में 3 फुट, हिकिड़े गज़ में घणा फुट? 60 गज़ जा घणा फुट थिया? 180 फुट आदम अलैहिस्सलाम जो कद हो। एॾी बाडी ही, एॾो जिस्म हो, एॾो वजूद हो। हाणे इन मां जेको रोंदो हो अखियुनि जो पाणी बाक़ाइदे नाली करे वहंदो हो। उन नालीअ ते अल्लाह पाक जल जलालु मन वालू उन जे अखियुनि जे पाणीअ मां सब्जी पैदा फरमाई। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लामा ज़ुरकानी लिखियो आहे मवाहिबुल दुनिया जे शरह में त दुनिया में जेको भी गरम मसालो आहे, वॾा फोटा नंढा फोटा, दालचीनी, कमाल पत्र, खुशबूदार जेको भी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पौधो आहे, गाह आहे, ओ अल्लाह पाक जल जलालु मन वालू आदम अलैहिस्सलाम जे अखियुनि जे पाणीअ जे सैलाब मां पैदा फरमायो। समझो था न? अल्लाह जो नबी रोए, अखियुनि जो पाणी ज़मीन ते किरे, उन मज़ा गुलाब जा गुल फुटनि, उन मज़ा वॾा फोटा नंढा फोटा, दालचीनी, कमाल पत्र, ॿियूं खुशबूदार शयूं पैदा थियनि। असीं रोवऊं, उहो पाणी मुंहं खे लॻे त साड़ पियो करे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घऊं न त धोऊं न त ख़राबी करे छॾे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुदा जे नबीअ जे अखियुनि जो पाणी बि क़ीमती हूंदो आहे। एतिरे क़दुर जो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अखियुनि जे पाणीअ मां जेका नाली पे उड़ी, उन तां हिकिड़ो उञायल हरण हो, हरण उन अची पाणी पीतो। अल्लाह जो शान, दुनिया जे तख़्ते ते हिकिड़ो मुश्क चइबो आहे, मुश्क। मुंहिंजा दोस्त उहो मुश्क हरण जे दुन मां निकिरंदो आहे, जिते हुरण जो दुन हूंदो आहे, उन में अंदरि हिकिड़ो ॻोड़ो थींदो आहे, उहो ॻोड़ो कढिबो आहे, उनजी मुंहिंजा पर उनजो नसुल क़यामत ताईं हले थो। दुनिया खे ख़ुदा ॾेखारे थो त मुंहिंजे नबीअ जे अखियुनि जे पाणी जो कमाल आहे। जानवर पिए त मां जानवर खे ई शानदार करे छॾींदो आहियां। आदम अलैहिस्सलाम रोंदो 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 हिन तव्हांजे लाड़ जे इलाइक़े मां बि ख़ुदा जो नबी गुज़रियो आहे।
ये जो तव्हांजो राण जो इलाइक़ो आहे, बदीन जो इलाइक़ो, साकरे जो इलाइक़ो, समुंड जो किनारो किनारो ॾेई तारीख़ लिखनि थियूं ख़ुदा जो नबी इतां सफ़र कंदो कंदो कंदो। ऐं मूं हिकिड़े किताब में पढ़ियो आहे, हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी, चओ सुभान अल्लाह, उन्हीं पंहिंजे किताब में लिखियो आहे जिथे आदम अलैहिस्सलाम खे राति पई ऐं राति गुज़ारे रही पियो, अल्लाह पाक उन्हीं जगह ते ॻोठ आबाद फरमाया। जह जाए ते आदम अलैहिस्सलाम जा कदम लगा, अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू ने जगह ते सरसब्जियूं आबादियूं पैदा फरमायूं। जह जाए ते हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अखियुनि जा ॻोढ़ा किरिया, अल्लाह तबारक व तआला उन जगह ते दुनिया ते मिठा दरिया आबाद फरमाए छॾिया। अल्लाह जो नबी 350 साल जो तवील सफ़र करे अरफात जे मैदान में पहुतो। किथे पहुतो? अरफात जे मैदान। हाणे थका हो तो बस कयो, ॻाल्हायो किथे पहुतो भला? घणा साल गुज़रिया? 350 साल। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, पहिरें ॾिहाड़े ई हवा आदम खां धार हुई, जन्नत मां हिकिड़े घेॾे उछलाई त ॿिए घेॾे उछलाई। हाणे अव्वा आदम न को पाण में गॾिया, न को फुटा, न को फाटा, न को बच्चो थियो, न को छा, जन्नत में विया, जन्नत मां निकिता। हाणे ॿ इंसान त हुयो कोन, कंहिंखां पुछनि केरु आहे, काॾे थो वञी, बसि हिकिड़ो आदम, ॿियो हवा, ॿियो जो जानवर हा, ॿी का इंसान जी ज़ात ई कान हुई, ॿई बहा रोंदा रोंदा 350 साल खां बाद हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं अरफात जे मैदान में पहुतो आहे, हलंदो पियो वञे, हलंदो थोरो अॻिते वियो त पुठियां पुठियां हज़रत हवा आई। हवा उन जो ॾिठो त पेर आहे ऐं पेर आदम जो आहे। 350 साल जी जुदाई, वरी ख़ुदा जी कावड़, ॿई रोंदा वतन। दिल में सोचई त हाणे अकेला हुआसूं, आदम जो पेर ताज़ो ताज़ो वञे थो, पुठियां करे वञी मिलांस त ॿई गॾिजी दुआ घुरूं, जे हिक जी नथो ॿुधे त मन ॿिन्ही जी क़बूल फरमाए। हज़रत आदम अलैहिस्सलाम ख़्याल सां वञी रहियो आहे, हवा उन जे पोयां पोयां पई वञे। जीअं जो आदम अलैहिस्सलाम हीअं चक्कर काटे आयो त आदम अलैहिस्सलाम खे वरी हवा जो पेर नज़र आयो। आदम चोड़े त हवा जो पेर आहे। हाणे न को हू पियो बीहे, न को हो पियो बीहे, हू हुन जे कढ हुजे तकड़ो आऊं पुॼां, हू हुन जे कढ हुजे तकड़ो आऊं पुॼां। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो रहमत जो दरिया जोश में आयो। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आहे, फतलक्का आदम मिर रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहू हुवत तव्वाबुर रहीम। शायर चयो आहे, आतशे इश्क चूं तेज तर गर्दद। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जीअं न इश्क जी बाहि वधी आहे त ईअं मुंहिंजा दोस्तो शौक़ में इज़ाफ़ो ईंदो आहे। ॿिन्ही खे जुदाई ही हिक ॿिए जे मुलाक़ात जे लाइ आया। अल्लाह पाक जो रहमत जो दरिया जोश में आयो। आदम खे ख़ुदा ताला फरमायो त सोना आदम, 350 साल चयो थी, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। इहा तुंहिंजी दुआ ॿुधी अथमि, पर तुंहिंजी दुआ क़बूल कान थी आहे। हाणे आओ त मां दुआ सेखारियां, उहा दुआ घुर त पोइ माफ़ कयां। फतलक्का आदम मिर रब्बिही कलिमातिन, ओ आदम अल्लाह पाक वटा कलमा सिखियो। फताब अलैहि, उहे कलमा पढ़ाई त पोइ रब हुन जी तौबा क़बूल फरमाई। उहे कहिड़ा कलमा हा? अल्लाह ताला चवे थो, प्यारा आदम 350 साल दुआ कई थी, कबूल कान कई थमाए। हाणे हीअं चओ, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन व आलिही अन तग़फिर ली। ओ मुंहिंजा मौला, मां मुहम्मद करीम मेड़ वठी आयो आहियां, इन मुहम्मद करीम जे सदके मूंखे माफ़ फरमाए। अल्लाह ताला जिब्रील खे थो मोकिले त हवा खे आदम खे वञी मिलाए ऐं ॿिन्ही खे ख़ुशख़बरी ॾे त मां अल्लाह तव्हांखे माफ़ फरमाए छॾियो।
आदम छाचो हो मुबारक हो गई जो तो मोहम्मद जी अमर बणिया इहो तुझे मोहम्मद जो मुते थोरो आ गाए त न तो लाहे त न तो सगा पर गायण आयो आया अम्मा पुछो केड़ो पयो सॼो बयान कई त तुझे बचड़े जे सदके खुदा मुंहिंजी दुआ कबूल फरमाई तव्हांखे भी खुदा राजी करणो आ जेके राजी करणो आ हथ मथे गणे मां हिकिड़ो वज़ीफ़ो तव्हांखे ॾसियां यादि कंदो कोन कंदो विसारे छॾींदो भला ॿुधो असांजे सिंध जो मेहड़ जो मशहूर महेसर ॾाढी भली ॻाल्हि थो करे यादि कजो रब परचाइणो आहे ॿुधो रब रिझाइणो सवलो आ पाद गिचीअ में पाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर रखे परचाए अदा चओ सुभान अल्लाह रब रिझाइणो सवलो आ अदा रब रिझाइणो चओ न भला रब रिझाइण सवलो आ रब रिझाइण सवलो आ पांदो गिचीअ में पाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर रखे परचाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर रखे परचाए अदा कसम जंहिंजी दिल चवे थी त मां अल्लाह खे राज़ी कयां अल्लाह ताला चवंदा मुंहिंजे महबूब जे दर ते अचो त मां राज़ी थी पवां बदीन जा मौलवी सुभाणे तव्हांखे चवंदा दादा असांजो महेसर ते ईमान थोरो आहे अचो त क़ुरान ॿुधायां अल्लाह ताला फरमाए तो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा कुरान में अल्लाह ताला फरमायो या रसूल अल्लाह जेकने तुझे उम्मत गुनाह कया है पांजे मथा जुल्म कयो अथन त जाऊक ये तो मोहम्मद करीम जे दर ते हलिया अचन फस्तगफरुल्लाह पो अल्लाह का माफी वठन रुबी अल्लाह का माफी न वस्तगफर लहुमुर रसूल रसूल भी उन्हनि जी सिफारिश करे लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा पो जॾहिं रसूलुल्लाह उन्हनि जी सिफारिश कंदो त मां अल्लाह तौबा भी क़बूल कंदो सान रहम भी कंदो सान ताजी माना कयो महेसर आयत जी माना कया रब रिझाइणो सवलो आ रब रिझाइण सवलो आ पांद गिचीअ में पाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर रखे परचाए अदा मेरे वठी महबूब मोहम्मद परवर रखे परचाए अदा महबूब करीम अलैहिस्सलाम जी अम्मा चयो बे महीने वरी नूह नबी आयो चओ सुभान अल्लाह पहले महीने केर आयो चओ आदम बे महीने केर आयो अमर मुबारक थी सही तू केर आ अम्मा कान थी सुञाणी सही अला केर आ मुंहिंजो नालो नूह अलैहिस्सलाम सही तू भला छो आयो आ तुंहिंजे फर्ज़ंद जो मां नूह ते भी थोरो आ लाहे नथो सघां ॻाइण आयो आहियां सही तोते वरी थोरो कहिड़ो तव्हांजी ॻाल्हि ॿुधल आहे नूह अलैहिस्सलाम खे ख़ुदा चयो ॿेड़ो ठाहे क़ौम चढ़ी तूफ़ान आयो ॿेड़ो मथे हलियो जब ॿेड़ो तमाम मथे आयो त ॿेड़ो हवा ते लुॾण लॻो जाॾे काॾे पाणी पूरी दुनिया में पाणी ओलह पाणी ओभर पाणी ॾखिण पाणी उत्तर पाणी 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 हुजे नूह जी ॿेड़ी लुॾण लॻी अल्लाह जे नबी अर्ज़ कया इलाहुल आलमीन तो त चयो हो त ॿेड़ो ठाहे तुंहिंजे हुक्म सां चढ़ियो आहियां हाणे वरी ॿेड़ो लुॾे थो ॿुॾे थो अल्लाह ताला फरमाए हिकिड़ो कमु कर ॿेड़ो कोन ॿुॾंदो या अल्लाह छा कयां उक्तुब अलैहि
इस्म हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेड़े जे हिकड़े किनारे ते मुझे महबूब मोहम्मद जो नालो लिख त तो जो बेड़ो तरी वेंदो चओ न सुभान अल्लाह गाने त चओ सुभान अल्लाह उक्तुब अलैहि इस्म मुहम्मदिन ओ नूह तो जो बेड़ो लुंडे थो बुडण वारो बेड़ो तारो थी हाउ तारो आ हिकड़ी कुंडत लिखीस मुहम्मद सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा जाते मुझे हबीब जो नालो हूंदो बेड़ो तरंदो बुडंदो अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द व्या वारो वयो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे चओ चओ गम दर्द व्या वारो वयो मुंहिंजा मिठा छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुझी सखा वाह वाह सखी तुझी सखा वाह मुझा महबूब तुता कुर्बान चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह दिल खोले चओ सुभान अल्लाह छा बिलावल बिलावल जी छा हैसियत आहे हबशिया शक्ल जो कोजड़ो गुलाम खरीद चला और आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया रसूलुल्लाह की नजर पड़ी थी वने तो बिलाल के हजरत उमर जड़ो जौन चौदो या सैयदी बिलाल ओ मुझा साईं बिलाल उमर जड़ो जौन चौदो सैयदी मुझा साईं बिलाल छो तो मुझे नबी जी हजरत बिलाल ते नजर ही चौ सुभान अल्लाह मक्को फतह थियो मुस्तफा करीम बगैर तलवार जे सुनिया सा मक्को फतह की जय मक्के में रसूलुल्लाह के निकाली दिनो उनी मक्के के अल्लाह जे हबीब सुनिया सा फतह कयो सुभान अल्लाह 10,000 जो लश्कर रसूलुल्लाह सा गडो 10,000 एना मानू सही मक्के जे मानू के खबर है छा छा तकलीफूं दिनियो हो सब के पांजा प्रकार सुझापे मां छा छा सोने के सूर ॾिना अज हबीबुल्लाह जी ज़ात बाबरकात जे जो मैदान में हथियारन सा 10,000 फौज वठी आयो सब डकन पिया सबनी के मुस्तफा जो कतारू करे बीठो सब कतारू करे बीठा पर बड़ो खबर है अज मुंह में तवा के केड़ी उम्मीद आ कुरैशी चवण लगा असा के तो में उहा उम्मीद जका जका यूसुफ अलैहिस्सलाम जे ज़ात में भाइरन के उम्मीद हुई ये यूसुफ भाइरन के मयार भी कान नहीं ही तू बसा के भयार को न दींदे मुस्तफा फरमाता ला अंतुम ला तसरीब अलैकुमुल यौम व अंतुम तुलका तवा सब आजाद आयो मां मोहम्मद तवा के डोरा पोई कोन थो मक्को फतह जमल थियो मुस्तफा करीम जो अबू बकर सिद्दीक भी बीठो हो उमर भी बीठो हो उस्मान भी बीठो हो अली सौट हो न्याणो हो भा हो वो भी बीठो हो हजरत अब्दुल्लाह हो गया सहाबी बिया चाचा भी हुआ पर हुजूर से बिलाल के से बिलाल लबैक या रसूलल्लाह अज तक काबे जे छत ते चढ़ी बांग दे दुनिया के पतो पे तो मोहम्मद जा गुलाम काबे जे छत जे मथा हुंदा गुलामन के आका शर्फ तो बख्शे बिलाल तो हाजिर सही ये चढ़ी वियो जब काबे जे छत ते वो साईं फरमाता बांग दे बिलाल कन्नन में हथ विधी बांग जी तैयारी कई पर बांग को न चई हथ खड़ी छॾई साईं किछो भला बांग दे एक बला मसइलो बुधा जे केड़ो पाण फरमान था केड़ो मसइलो या रसूल अल्लाह
ज़मीन ते हुजबो आ त मुंह काबे दे कबो आ, मदीने में हुजबो आ त मुंह काबे दे कबो आ, सफर में हुजबो आ त मुंह काबे दे कबो आ। हाणे तो त मूंखे काबे जे छत ते चाढ़े छॾियो, हाणे मुंह काबे कयां। मुस्तफ़ा फरमाइनि था ज़मीन ते हुजजे त मुंह काबतुल्लाह ॾे कजे, पर जे काबे जे छत जे मथां हुजजे त मुंह काबे जे काबे ॾे कजे। या रसूल अल्लाह हो केरा? पाण फरमाइनि था मां मुहम्मद काबे जो भी काबो आहियां। हाणे तू मूंॾे मुंह करे बांग ॾे। हज़रत बिलाल रसूलुल्लाह ॾे मुंह करे बांग थो ॾे। चओ सुभान अल्लाह। छा बिलावल छा करम, वाह वाह सखी तुझी सखा, वाह वाह सखी तुझी सखा। हबशी मगर मौला घुरियो, मुंहिंजा मिठा तुझे करे। सभई चओ भला अॼु तार मां बेड़ो करियो, मुंहिंजा मिठा तुझे करे। गम दर्द जा वारो करियो, मुंहिंजा मिठा तुझे करे। अब तव्हांखे लख मुबारकूं जो अल्लाह तव्हां सां कहिड़ो हबीब अता फरमायो। चवामी अल्लाह जा लख एहसान जो खुदा ताला सा कहिड़ो हबीब अता फरमायो। अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। मुंहिंजो तव्हां ते थोरो आहे जो मां रसूल तव्हां ॾे मोकिलियो आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, अवांजी बि क़बूल फरमाए। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो मदरसो मज़हरुल उलूम काफ़ी अरसे खां जेको मुंहिंजा दोस्त ख़िदमत करे पियो, उन में हेतिरा सारा हाफ़िज़ थिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तव्हांजे आॾो दुआ खां अॻु में उनखे दस्तार कराई वेंदी। केर बि न थिए उनखे पटको ॿुधायो, को ख़ैर जी दुआ घुरऊं। जीअं न माण्हू फ़सुल काहे ॿार खणंदो आहे पोइ वेंदो आहे, दुआ न घुरेव तव्हां ॿार छॾे ॾिनी, इन जे करे दुआ में शरीक थी पोइ वञिजो। इंशा अल्लाह ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह पाक कंदो ही मदरसो आबाद ऐं शाद। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ही दारुल में जिथे तव्हांजे बच्चन खे या रसूल अल्लाह जो दर्स ॾिनो वञे। मदरसा त ॿिया बि अथव जिथे चवंदा आहिनि त आज़ान खां अॻे सलात न पढ़ो। तव्हां वरी उन्हनि जी मुखालफ़त कंदा कयो, हू चवनि अॻु में न पढ़ो, तव्हां अॻु में बि पढ़ंदा कयो, पिछाड़ी भी पढ़ंदा कयो। या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है, जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है। मुझा दोस्तों या रसूल अल्लाह सां जंहिंजी निस्बत मोहब्बत हुजे, जंहिं मस्जिद ते या रसूल अल्लाह लिखियल हुजे, नमाज भी उते पढ़जा, जुमो भी उते पढ़जा, पेशमाम भी उहो तुंहिंजो हुजे जेको या रसूल अल्लाह जो नारो लगाए। असां वरी चऊं दादा मिड़ई अलाह जी नमाज आहे। मुंहिंजा दोस्त इहो तुंहिंजो सोच ई ग़लति आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ जेकॾहिं तूं सचो पको आशिक़े रसूल आहे त आशिक़े रसूलनि जे पुठियां नमाज़ पढ़ ऐं उन्ही मदरसनि सां ताउन कर। ख़ासि तौर सां हाणे कुर्बानी जा चमड़ा अचनि था, कंहिं बि सुन्नीअ जे कुर्बानी जो चमड़ो असांखे वरी कुर्बानी जे चमड़े भले नानियूं यादि ईंदियूं आहिनि, पुराणी नानी या मासी आहे उन्ही खे ॾींदासीं। अरे बंदा ख़ुदा जा इहो 12 महीने जो हक़ नानी मासी खे अलाह तोखे ॿियो ई घणो नंढो आहे ॿियो ॾेई छॾ। इहो कुर्बानी जो चमड़ो आहे, हो मदरसे में शामिल करा। इते बचड़ा कुरान पढ़ंदा इंशा अल्लाह तबारक व तआला तुंहिंजो सदको जारी हूंदो, क़यामत ताईं अल्लाह सी तोखे सवाब अता फरमाईंदो।